जेका बुनियादी तारीख़ जेका आहे सा इहा आहे त शुरू जेकॾहिं मोहम्मद क़ासिम जे अचण वक़्त बि जेका तारीख़ूं लिखनि थियूं त कचेरे जो ज़िक्र अचे थो उहो जो ज़िक्र थो अचे ऐं उहे बि तारीख़ूं त के माण्हू चवंदा भई आशूका या आशूका जे दौर जो आहे ही पूरो त उहा ॻाल्हि ग़लति आहे। शुरूआत में छा हो त पहिरियां आशूका या अशूका जेको आहे सो सेवण खां पहिरियां कचेरे में थियो जेको चंद्रगुप्त जो शायदि पुटो या भोटो छा त उहो हिते पहिरियां कचेरे में आयो। इहो मौर्य ख़ानदान जो बुनियादु हिते ई पियो तक़रीबन 22 सदियूं उनखे गुज़री चुकियो 22 सदियूं मौर्य ख़ानदान खे कचेरे में रहे त उन जॾहिं तहरीक बिलाली शुरू थी त तहरीक बिलाली जॾहिं शुरू थी त मखदूम हिंगोरो रहमतुल्लाह अलैह जेको आहे सो उन उहो फ़ौज सॼे जो मखदूम बिलाल जे फ़ौज जो सिपह सालार त उन करे कचेरो बि तहरीक बिलाली जो हिकिड़ो वॾो मर्कज़ उहा त मर्कज़ घणा जिते जिते साईं जा ख़लीफ़ा हुआ उते मर्कज़ हो पर कचेरो वॾो मर्कज़ हो त इन लिहाज़ खां उते बि जेका अरगुननि जेका फुरलट कई या कोस कयो या जेका अफ़रातफ़री जेका फहिलाई त उनजे करे उतां जा माण्हू जीअं संद मां माण्हू लॾे विया त अहिड़े नमूने सां कचेरे मां माण्हू लॾे विया को केॾांहुं हलियो वियो को केॾांहुं हलियो वियो अरगुननि जे ज़ुल्म ऐं तशदद जे करे त मौर्य ख़ानदान जो फ़क़ीर जेको आहे सो उहो अचे हिन मौर्य वारी जॻह ते हिकिड़ी झूपड़ीअ जे जंगल हो हिते जंगल में झूपड़ीअ जे अचे वेही रहियो त उन झूपड़ी अचण खां बैदि में पोइ हुनजा के फ़क़ीर आहे के मुरीद थिया पियो मुसलमान अलाह जो हुयो उन लिहाज़ खां पोइ हिकिड़ो घर ॿ घर 5 घर 10 घर ईअं थींदा विया हिकिड़ी ॻोठ जी सूरत अख़्तियार कयईं। इन लिहाज़ खां जेकॾहिं मौर्य जी जेकॾहिं तारीख़ ते बुनियाद खे ॾिसे थो त बिल्कुलु जेको आहे सो तक़रीबन सही ॻाल्हि इहा आहे त 512 साल अॻु मौर्य शहर जो बुनियादु 512 साल त इन लिहाज़ खां बाक़ी जेके मुग़ैर जो हवालो ॾियनि था त मुग़ैर कबीलो अञा ताईं मुग़ैर जे नाले सां ई मशहूरु आहे या ॿिया जेके रिवायतूं उहे कचूं रिवायतूं आहिनि कोई पकियूं रिवायतूं न आहिनि जेके 512 साल थियनि था मौर्य जी उमिरि खे त 512 साल खां अॻु में जेके चवनि था त उनजे लाइ त हुज़ूरी पीरी शाहिद वेठो आहे त उनखे बि पोणा 500 खनि 450 साल खां उते उनजी उमिरि आहे मौर्य में बुज़ुर्ग आहे त उहो माना लाज़मन उहो मौर्य शहर जो बुज़ुर्ग आहे जंहिंखे ख़ुदि 450 साल गुज़री चुका आहिनि त असां 500 खां घटि न करे सघंदासीं या 500 खां जेकॾहिं वधीक जेके ॿुधाइनि था त उहो उनजो तारीख़ में ज़िक्र बाक़ी जेका अंदाज़े मुताबिक़ सभु कुझु को ॻाल्हियूं करे थो उहे पंहिंजी जाइ ते बाक़ी मुंहिंजी राय इहा आहे त 512 साल मौर्य जी टोटल उमिरि आहे ऐं तारीख़ बिलाली खां बैदि में जेका अरगुन जेका फुरलट कई सां कचेरे मां मौर्य ख़ानदान जो पूरो फ़क़ीर मौर्य वारी जाइ ते लॾे आयो उन फ़क़ीर जे नाले जे पुठियां जो कोई शहर जो नालो मौर्य शहर